डीजी रेंजर सिंध मेजर जनरल असर वकास जी कायदे आज़म जी मज़ार ते हाज़री गुलन जी चादर चाड़े दुआ घुरी। इसाक सरकी की रिपोर्ट मूजिब डीजी रेंजर सिंध मेजर जनरल असर वकास जी कायदे आज़म जी मज़ार ते हाज़री भरे गुलन जी चादर चाड़े दुआ घुरी। डीजी रेंजर सिंध मेजर जनरल असर वकास मेहमानन जे किताब में पंहिंजा तासुर कलम बंद कया। सिंध हाई कोर्ट एंटी रेप ट्रायल एंड इन्वेस्टिगेशन एक्ट 2021 ते अमल लाइ दरख्वास्त ते धुरिन के नोटिस जारी करे छॾिया। एहसान रशीद जी रिपोर्ट मूजिब सिंध में नीगरनि सां इज्तमाही सियाती वारनि वाक़िअनि ते एंटी रेप ट्रायल एंड इन्वेस्टिगेशन एक्ट 2021 ते अमल दरामद लाइ सिंध हाई कोर्ट में दरख्वास्त ते ॿुधणी थी। नादरा ऐं IG सिंध तरफ़ां जवाब जमा अदालत चीफ सेक्रेटरी ऐं वज़ीर आज़म जे प्रिंसिपल सेक्रेटरी कानून ऐं घरू सेक्रेटरी खां जवाब तलब करे वरितो। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाकर चयो आहे त पाकिस्तान जी दफ़ा में शहीद थींदड़ सिपाहियुनि खे सलाम पेश करियां थो। शबीला शरीफ़ जी रिपोर्ट मूजिब दिफ़ा वारे दिहाड़े जे मौक़े ते पैगाम में सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाकर चयो आहे त 6 अक्टूबर 1965 ते असांजे सिपाहियुनि पंहिंजे वतन जो शानदार दिफ़ा कयो। पाकिस्तान जे अवाम ऐं फ़ौज हमेशह बहादुरीअ सां मुल्क जे दिफ़ा कयो आहे। निगरान वॾे वज़ीर जो चवणु आहे त बचाव जो ॾिहाड़ो पंहिंजी धरतीअ सां हुबल वतनीअ जो बहितरीन मिसाल आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी 6 अक्टूबर जे शहीदनि खे भेटा पेश कंदे चयो आहे त शहीद क़ाइद अवाम ज़ुल्फ़िकार अली भुट्टो एटमी प्रोग्राम ॾेई मुल्क जे दिफ़ा खे यकीनी बणायो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद मिसाइल टेक्नोलॉजी ॾेई मुल्क जी दिफ़ा खे मज़बूत कयो। अॼु को बि दुश्मन असांजे मुल्क ते हमलो करण जो सोचे बि नथो सघे। दिफ़ा वारे ॾिहाड़े जे मौक़े ते पंहिंजे पैगाम में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त मज़बूत दिफ़ा आइन जी पासदारी ऐं बाइख्तियार पार्लियामेंट वतन जी सलामतीअ जी ज़मानत आहे। आसिफ अली ज़रदारी चयो आहे त असांखे मुल्क जी ख़ूबसूरत वादियुनि खे वतन दुश्मन दहशतगर्दनि खां पाक करणो आहे। पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त 6 अक्टूबर असांजे क़ौमी जुरत ऐं बहादुरीअ जो मिसाल आहे। पाकिस्तानी क़ौम मुतहद आहे ऐं पंहिंजे वतन जी दिफ़ा लाइ हर वक़्तु तयारु आहे। दिफ़ा ॾिहाड़े ते पंहिंजे पैगाम में अॻूणे परॾेही वज़ीर चेयरमैन चयो आहे त इहा ॻाल्हि फ़ख्र जी ॻाल्हि आहे त क़ौमी दफ़ा जे मैदान में पीपल्स पार्टीअ जी क़यादत ऐं हुकूमत जी कारकर्दगी तारीख़ी ऐं शानदार आहे। हिन चयो त क़ौमी दिफ़ा खे नाक़ाबिले शिकस्त बणाइण लाइ एटमी प्रोग्राम जो संगे बुनियाद रखण क़ाइदे अवाम शहीद भुट्टो जो क़ौम लाइ स्ट्रेटेजिक तोहफ़ो हो। हथियारबंदनि फ़ौज जी बहादुर ऐं क़ुर्बानीअ लाइ सलाम पेश करियां थो। शहीदनि जे वारसनि खे संदन हौसले ऐं ख़बर ते भेटा पेश करियां थो। PP अॻवान ऐं अॻूणे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त दिफ़ा जो ॾिहाड़ो असांजे क़ौमी जोश ऐं जज़्बे इतिहाद ईमान ऐं यकीन खे ताज़ो करे थो। दिफ़ा वारे ॾिहाड़े ते पैगाम में PP अॻवान शर्जील इनाम मेमून चयो आहे त असां पंहिंजे शहीदनि जी लाज़वाल क़ुर्बानीनि खे विसारे नथा सघूं। हुन चयो त असां शहीदनि खे सलाम पेश करियूं था जिन अक्टूबर 1965 जी जंग में पंहिंजी जाननि जो नज़रानो ॾेई दुश्मननि जी साज़िशुनि खे नाकाम बणाए छॾियो। आर्मी चीफ जनरल सईद आसिम मुनीर चयो आहे त दिफ़ा ऐं शहीदनि जो ॾिहाड़ो असांजी क़ौमी ऐं अस्करी तारीख़ जो अहम संगे मिल आहे। आर्मी चीफ जनरल सईद आसिम मुनीर दिफ़ा वारे ॾिहाड़े ते पंहिंजे पैगाम में चयो आहे त हीउ ॾींहुं असांखे पंहिंजे हथियारबंदनि जे फ़ौज जी लाज़वाल क़ुर्बानीनि जी यादि ॾियारे थो। आर्मी चीफ वधीक चयो आहे त 65 जी जंग में हथियारबंद फ़ौज दुश्मननि जी अगराई ऐं जुर्रत ऐं पेशवराणी मुहरत सां नाकाम बणाए 65 जी जंग में क़ौमी इतिहाद ऐं बदीअ जो अज़ीम जज़्बो ॾिसण में आयो। उन जज़्बे सां असां दुश्मननि जी अगराई खे नाकाम बणायो। मलीर जे इलाइक़े गुलशन हदीज स्कूल में जिनसी ज़ाती स्कैंडल बाद तइलीम खाते पारां स्कूल में पढ़ंदड़ शागिर्दनि जो मुस्तक़बिल महफ़ूज़ करण लाइ इंतज़ाम करण जो फ़ैसिलो कयो वियो। सज्जाद छडूर जी रिपोर्ट मूजिब निगरान सूबाई वज़ीर जी हिदायत ते शागिर्दनि खे ॿियनि स्कूलनि में दाख़िला वठी ॾियण लाइ कमेटी क़ाइमु कई वेंदी। एडिशनल डायरेक्टर प्राइवेट इंस्टीट्यूशन स्कूल खे हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि। एडिशनल डायरेक्टर राफ़ियत जावेद मल्हा जो चवणु आहे त प्राइवेट स्कूल जे शागिर्दनि खे साॻी फीस त दाख़िला ॾींदासीं जेका फीस सील थियल आहे स्कूल में भरींदासीं। सिंध मां अगवा थियल मासूम ॿारनि
प्रिया कुमारी, कोसर, फसीला सरकी ऐं साहिल कोरेजो समेत ॿिया मुख़फ़ी बाज़ियाब न थिया। तफ़सील मूजिब क़ौम परस्त पार्टियुनि ऐं वापारियुनि जे सॾ ते मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरणा हया विया। कंदकोट में घंटाघर चौक ते एहतिजाज कंदे, कंजारो, मनहड़ो, वारहा ऐं मोहन जो दड़ो में मुज़ाहिरा कया विया। गढ़ी खैरे में पंजगुली चौक खां रैली कढी सिंध बलूचिस्तान दग बिगारी किनाल पुल ते धरणो हयो वियो। अॻवान नाला इख़्तियारनि खां मामले जो नोटिस वठी मासूम ॿारनि सूदो सभई मुख़्फ़ी बाज़ियाब कराइण जी घुर कई आहे। गोसपुर पुलिस पंजाब जे रहवासी नौजवान खे अगवा थियण खां बचाइण जी दावा कई आहे। अब्दुल गफ़ार उगई जी रिपोर्ट मूजिब पुलिस जो चवणो त गढ़ी लाड़ो भरसा कचे में कार्रवाई करे गुजरावाला रहवासी सिजाद भट्टी खे अगवा थियण खां बचायो वियो। धाड़ियल नौजवान खे औरत याने आवाज़ में शादीअ जे बहाने सां घुराए अगवा करण जो मंसूबो जोड़ियो हो। वगण में फुर मुज़ाहमत दौरान हथियारबंदनि हथां क़त्ल थियल नौजवान जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ इंडस हाईवे ते धरणो हयो वियो। अब्दुल सत्तार मुगेरी जी रिपोर्ट मूजिब मुगेरी बिरादरी जे माण्हुनि पुलिस पारां वरितल मोहलत ख़त्म थियण खां पोइ इंडस हाईवे ते शामियाना लॻाए धरणो हयो। अॻवान जो चवणु आहे त 12 ॾींहं फुर मुज़ाहमत ते अल्ताफ़ मुगेरी खे बेदर्दीअ सां क़त्ल कयो वियो हो। जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार न आहिनि थिया। अल्ताफ़ हुसैन मुगेरी जा क़ातिल गिरफ़्तार न कया वेंदा तेसीं ताईं धरणो जारी रहंदो। शहदादकोट जे बॉयज़ प्राइमरी स्कूल खे बासर नौकरी न मिलण ते ताला लॻाए छॾिया। सदाम हुसैन सोलंकी जी रिपोर्ट मूजिब शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि बासरनि पारां स्कूल खे ताला लॻाइण ख़िलाफ़ हेडमास्टर ऐं उस्तादनि जी अॻवानी में एहतिजाज कयो। हेडमास्टर जो चवणो हो त अब्दुल गनी सेलरो नौकरी न मिलण ते तदरीसी अमल रोकराए ज़बरदस्ती स्कूल मां कढी ताला लॻाए छॾिया आहिनि। फौरी तौर ते स्कूल खोलायो वञे जीअं मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल बची सघे। रानीपुर जी पिरानी हवेली में मासूम न्याणी फातिमा फड़ो क़त्ल केस में नामज़द मुख्य जवाबदार असद शाह जे सहुरे फयाज़ शाह ऐं हिना शाह खे पुलिस गिरफ़्तार नाहे करे सघी। गुलसन चांडियो जी रिपोर्ट मूजिब इलाइक़े में चौबुल आहिनि त फयाज़ शाह ऐं हिना शाह बासरनि वटि तरसियल आहिनि। जवाबदार असद शाह जा DNA लाइ वरितल सैंपल्स कराची ऐं लाहौर जी लेबोरेटरी ॾांहुं मोकिलिया विया आहिनि। रेती में पंजाब जे रुखन थाणे जी हद में संगावती मामले तां जवाबदार नौजवान जो नक कपे छॾियो। शफ़ी मोहम्मद खोसो जी रिपोर्ट मूजिब इस्माइल आर ऐं आशिक़ हुसैन जो तेज़ धार औज़ार सां नक कपियो, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस मूजिब शुरूआती जांच मूजिब वाक़ियो संगावती तकरार तां पेश आयो आहे। DPO रहीम यार ख़ान वाक़िए जो नोटिस वठंदे SHO खां रिपोर्ट घुरी वरिती। कोट लालू में ख़ासकेली बिरादरी जे ॿिनि धुरनि में ज़मीन जी मालिकीअ तां झेड़े दौरान फायरिंग में हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। शेर मोहम्मद मरी जी रिपोर्ट मूजिब ॻोठ मीरज़ात में पीरबख्श ख़ासकेली ऐं मोहम्मद सिद्दीक़ जी धुरनि में झेड़े दौरान मोहम्मद हनीफ़ ज़ख़्मी थी पियो। वारसनि जो चवणो त भाउ ज़मीन ते कमु करे रहियो हो त पीरबख्श ख़ासकेली साथियुनि सां गॾिजी असांजे हमराह खे गोलियूं हणी ज़ख़्मी कयो। ठुल जे सदर आबाद लाइ मोहल्ले में इमामुद्दीन बुरड़ो जी न्याणी मलेरिया विखे फोत थी वई। यासिर कुरनानी जी रिपोर्ट मूजिब 3 वरियनि जी गुड़िया मलेरिया बुखार सबबि फोत थी वई। घर में कोहराम अची वियो। रहवासियुनि जो चवणो त मच्छर मारे स्प्रे न थियण सबबि केतिरा ई ॿार मलेरिया में मुब्तला थी विया आहिनि। रते देरे में हथियारबंदनि फायरिंग करे ज़ाल मुड़ुस खे ज़ख़्मी करे छॾियो। अब्दुल रज़ाक चलवाणी जी रिपोर्ट मूजिब ॻोठ खैरो देरो में गोलियूं लॻण सबबि महरम ऐं संदसि ज़ाल ज़ेब ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल पहुचायो वियो। ज़ख़्मियुनि जो चवणो त ज़ाल सां गॾु लाड़काणे वञी रहियो हुयसि त फयाज़ अब्दुल नबी रिज़वान गोलियूं हणी ज़ख़्मी करे लाड़काणे मारियो। कंदकोट में मुख़बिन जी बाज़ियाबी लाइ मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं शहरनि पारां मुख़बिन जी बाज़ियाबी लाइ धरणो हयो वियो। हफ़ीज़ मलिक जी रिपोर्ट मूजिब गोला मोड़ वटि लॻल धरणे सबबि रहवासी गाॾियूं बीही वयूं। SSP अमजद शेख ऐं धरणे में वेठल अॻवाननि जूं ॻाल्हियूं नाकाम थी वयूं। अॻवाननि जो चवणो त समूरनि मुख़बिन जी बाज़ियाबी ताईं धरणो जारी रहंदो। दरगाह लाखो पीर भरसा ॿिनि कारनि में टक्कर सबबि ॻोठ मोहम्मद ख़ान सुमरो वासी मोहसन सुमरो थॾे ते फोत ऐं 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। रहमतुल्लाह छुटो जी रिपोर्ट मूजिब हादसे सबबि फोतुनि जो मड़ ऐं ज़ख़्मी अहमद ख़ान शुहेब ऐं शमीम खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। उमरकोट में पाकिस्तान जी 58 योम दिफ़ा जे हवाले सां जिना पार्क में तक़रीब दौरान 1965 जी जंग में शहीद थियलनि जी मज़ारनि ते गुलनि जूं चादरूं चाढ़े सलामी पेश कई वई।
तकरीब में ब्रिगेडियर चोरकेंट यासिर वक्कास, डिप्टी कमिश्नर नवीद लाड़िक ऐं शहरनि जी वॾे अंग में शिरकत। मीरवा कोरचाणी में गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल जे शागिर्दनि रैली कढी पाक फौज जे शहीदनि जे मज़ार ते हाज़िरी भरी। इरशाद उस्तमानी जी रिपोर्ट मूजिब रैली में स्कूल जे प्रिंसिपल, उस्तादनि ऐं शागिर्दनि जे वॾे अंग में शिरकत। शहीदनि जी मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े सलामी पेश कई वई। जामशोरे भरिसां इंडस हाईवे ते कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर सबब अली आबाद वासन औरत खैर निसा फौत जॾहिं त कायनात ऐं अकरम खोसो ज़ख़्मी थी पिया। रहीम बख्श बलोच जी रिपोर्ट मूजिब पुलिस ॿुधायो त औरत जो मर्द ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। कार्रवाई बाद औरत जो मर्द वारसनि हवाले कयो वेंदो। ओस्मान शाह हुड़ीअ भरिसां ॻोठ फज़ल चंड में नौजवान नदीम पुट गुलाम शबीर चंड जो मुबैना तौर फाओ खादर लाश हथायो आहे। नबी बख्श खसकेली जी रिपोर्ट मूजिब पुलिस ॿुधायो त नौजवान नदीम पुट गुलाम शबीर चंड जे मौत जो कारण गुर्बत सबब आपघात ॿुधायो पियो वञे। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। वाक़िए बाद मर्द घर पहुचाइण ते ॻोठ ऐं घर में माहौल सोगवार थी वियो। थर्डी मोहब्बत जे ॻोठ वली मोहम्मद गोड़ो गर्ल्स स्कूल में मास्तरियाणी जी तशद्दुद सबब पहिरें क्लास जी मासूम शागिर्दियाणी फिज़ा दिया ख़ालिक चांडियो बेहोश थी वई। इख़लाक चांडियो जी रिपोर्ट मूजिब वारसनि ॿुधायो त मास्तरियाणी प्रिया मीरबहर नीगरी ते तशद्दुद करे खेसि ॾाकण खां उछलाए छॾियो। वारसनि पारां वाक़िए जी जांच करे इंसाफ़ फराहम कयो वञे। नबीसिर में टाली खां नवकोट वेंदड़ रेल जी पटरीअ तां लोह चोरी करण जे इल्ज़ाम हेठि 6 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। शमन सिराज जी रिपोर्ट मूजिब अता मोहम्मद कामरान, उमर मुनवर ऐं बादल समेत 6 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त पुलिस ॻोठाणनि जी चोरीअ जो कूड़ो इल्ज़ाम मणे शफ़ाफ़ जांच कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। मीरवा गोरचाणी में इतिहाद ट्रस्ट पारां मुस्तहिक़ ख़ानदाननि में 400 राशन बैग ऐं हिकु यतीम खे ॾाज जो सामान ॾिनो वियो। अरशद अली रुस्तमानी जी रिपोर्ट मूजिब तकरीब में साफ़ी समाजी अख़बार ऐं शहरनि जी वॾे अंग में शिरकत करे मुस्तहिक़नि जी मदद करण ते फलाही इदारनि जे नौजवाननि खे साराहियो वियो। कुंडली में मुक़ामी स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां पाकिस्तान जे 58 योम दिफ़ा जे हवाले सां रंगारंगी तकरीब मुनक़द कई वई। अशोक कुमार जी रिपोर्ट मूजिब शागिर्दनि पारां मिली नगमा ऐं टेबलोस पेश कया विया। तकरीब में उस्तादनि, शागिर्दनि, वालिदीन ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। फिंगरियो जे हायर सेकेंडरी स्कूल में उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां पाकिस्तान जे योम दिफ़ा ॾियारे जे हवाले सां रैली कढी वई। मोहम्मद हारून खट्टी जी रिपोर्ट मूजिब रैली में उस्तादनि, शागिर्दनि ऐं इलाइक़े जे स्थानीय मंदरनि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत करे पाक फौज खे भेटा पेश कई। एजुकेशन वर्क्स दादू जी अॻवानी में शबीर सोलंकी पारां पंहिंजी बिरादरीअ जे माण्हुनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। फराज चमोली जी रिपोर्ट मूजिब एहतिजाज कंदड़नि ॿुधायो त हुननि पंहिंजनि माइटनि खां वरितल 5 लख रुपया वापसि कया। दस्तावेज़ बि मौजूदु आहिनि। ते हूंदे बि अल ॾिनो पोड़ो ईसन जुमन मुस्मात नज़ीरा ऐं ॿिया ब्लैकमेल करे ॿीहर पैसनि जो चई परेशान कनि था। तहरुक वठी तहफ़ुज़ फराहम कयो वञे। मोहब्बत दरे में ॻोठ इस्माइल भागत वासी नौजवान अरशद भागत पारां घर ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। मुख्तियार साल जी रिपोर्ट मूजिब मुतासिर ॻोठाणनि इल्ज़ाम मड़ींदे चयो आहे त संदसि माइट ज़मीर ज़फ़र भागत ऐं ॿियनि घर ते कब्ज़ो करे मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। तहरीक वठी कब्ज़ो ख़तमु कराए तहफ़ुज़ फराहम कयो वञे।